जय झूलेलाल। जीए शाह सचल सामी जी ॿोली सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरी तंज़ीम मारवी ऐं अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा तरफ़ां सिंधियत ॾींहुं ऐं सिंधी ॿोली जे तस्लीमी ॾींहुं प्रेस क्लब ऑफ इंडिया में मल्हायो वियो। हीअ शाम दिल्ली जे टिनि शख़्सियतुनि ॾाढ धणी लक्ष्मण भाटिया कोमल, हेमराज नागवाणी ऐं नाटककार जीवन गुरसाणी जे नाव कई वई, जिन सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कई। प्रोग्राम जो इफ़्तिताह अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, साधू वासवाणी मिशन जे विमला दत्तवाणी ऐं सिंधी अकेडमी दिल्ली जे सेक्रेटरी डॉक्टर रमेश एस लाल, बीना श्रृंगी ऐं ॿियनि विद्या जी देवी माता सरस्वती ऐं लाल साईं झूलेलाल जे अॻियां श्रद्धा जा गुल पेश करे शुभ शुरूआत कई। इन मौक़े ते हिदायतकार ऐं नाटककार जीवन गुरसाणी जी धीअ अनीता अगनाणी जो पखर पाराए सम्मान कयो वियो। मीनू प्रेमचंदाणी, शालिनी सागर, जितेंद्र पंहिंजूं कविताऊं पेश कयूं ऐं ॻाईंदड़ फनकारा नीतू मटाई, गीता धनवानी ऐं माई शमा संगी ज़रिए भेटा पेश कई। नौ न्यापो तरफ़ां सिंधी ॿोली जे तस्लीमी ॾींहं जे प्रोग्राम ते अव्हां जे ख़िदमत में हीअ रिपोर्ट पेश कंदे मां बीना श्रृंगी तव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत। असांजे गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर रमेश एस लाल खे नींड ॾींदसि त हू पंहिंजे वीचारनि खे रखंदा ऐं असांखे उन सां रूबरू कराईंदा। डॉक्टर रमेश एस लाल, जोरदार तारीफ़ थी वञे भई, जोश कोन्हे छो। तमामु सुठो, तमामु सुठे नमूने कार्यवाही थी रही है। प्रोग्राम लाइ मां बीना दीदी खे वॾे मुबारकूं पेश कयां थो। एतिरे घटि वक़्त में अहिड़ो सुहिणा प्रोग्राम कंदी आहे। इहे जेके प्रोग्राम आहिनि, इहे न आहिनि घटि थियनि आहिनि, पूरे वर्ल्ड में हिनजी गूंज थींदी आहे इन प्रोग्रामनि जी ऐं माण्हू जुड़ंदा आहिनि, ऑनलाइन बि जुड़ंदा आहिनि, त तमामु ख़ुशी। ऐं जेको हिननि जो थॉट आहे तमामु ज़बरदस्त हूंदा आहिनि। बीना दीदी जा थॉट तमामु ज़बरदस्त, कंहिं बि अहिड़ी आला शख़्सियत जी कॾहिं किनारा कशी न कंदी आहे। दीदी हर हिक खे पंहिंजे साण वठी वेंदी आहे ऐं तव्हां ॿुधंदा टई ज़बरदस्त असांजी पर्सनैलिटीज़ आहिनि। लक्ष्मण भाटिया कोमल साहिब आहिनि ऐं जीवन गुरसाणी साहिब आहिनि। जीवन गुरसाणी साहिब सां इन्हनि सभिनी सां असांखे कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं जीवन गुरसाणी साहिब लाइ मां एतिरो चवंदुसि, एतिरा कदावर शख़्सियत हुआ, उनखे ॾिसी लॻंदो भई वाकई जेकी बॉम्बे जी फिल्म इंडस्ट्री आहे उहा दिल्ली में पहुची वई आहे। उन्हनि जो कमु करण जो तरीक़ो, नाटक, थिएटर, फिल्म सभिनी सां जुड़ियल आहे ऐं उन सां लॻंदो आहे भई फिल्म इंडस्ट्री हिते दिल्लीअ में अची वई आहे। अहिड़ा ज़बरदस्त उन्हनि जो डायरेक्शन हूंदी हुई ऐं काफ़ी ज़बरदस्त कमु कंदा हुया। ऐं दादा शंभू जयसिंघाणी सां सभई वाक़ुफ़ आहिनि, उन्हनि जो बि हर फन मौला आहे बिल्कुलु, चाहे अदब हुजे, साहित्य हुजे, थिएटर में भी काफ़ी अॻिते आहिनि ऐं तमामु सुहिणा कम करे रहिया आहिनि। हिन उमिरि में बि असां वाधायूं उनखे पेश कयूं था ऐं आभार मां व्यक्त कयां थो इन्हनि सभिनी जो। इन सां मां पंहिंजी वाणीअ खे विराम ॾियां थो। तव्हां सभिनी खे वाधायूं, बेशुमार वाधायूं। असांखे फ़ख़ुरु आहे ऐं हाणे अवॉर्ड बि ॾिना जेके आहिनि, जंहिंमें असांजो हिकिड़ो अवॉर्डी हिते मौजूदु आहे, जेको आहे सो उनजो स्वागत करे रहिया आहिनि पत्थर सां। हिकु डॉक्टर ॿिए डॉक्टर जो सम्मान करे रहियो आहे। त दिलि जे गहराइयुनि सां ॿिन्ही डॉक्टरनि खे असां वाधायूं पेश कयूं था। सिंधी पंचायत खंडारवाणी जी आयल आहिनि, उन्हनि खे मां चवंदसि अॻियां अचनि। असां हिन फनकार जो शौल सां सम्मान करे मां मुख़्तसिर में मोहन टहलियानी जे बारे में थोरो तव्हांखे ॿुधायां। तमामु सुठो नाटक कलाकार आहे ऐं ऑल इंडिया रेडियो तां एतिरा तव्हांखे मां ॿुधायां त जीवन गुरसाणीअ जी शादी थी त घर लाइ पियो घुमे, घर न पियो मिलेसि। पोइ उन पुछियो त भाई हाणे मिली वियोमांसि मां, चयोमांसि तोखे घर बि थो ॾियां, ज़ाल बि थो ॾियां, पर त ॿार होश कान।
त मां पंहिंजो मकान ॾिनोमांसि, हुनजो मकान हिन पासे, मुंहिंजो हिन पासे, ॿई गॾु हलिया। हाणे जॾहिं वञूं ऑफिस बि गॾु हुई, असम्बली रोड ते मुंहिंजी बि ऑफिस, हुनजी बि ऑफिस। हू चएसि तूं वॾो आहीं साल, मां चयोमांसि न तूं वॾो आहीं साल। पोइ हिन ते झगड़ा कंदे कंदे आख़िर पंहिंजो पाण हलियो वियो। पर हाणे मां हर साल इन्हनि जी ॻाल्हि कंदो आहियां ऐं ख़ासि इन जो प्रोग्राम रखिणो आहे। ॿियो कोई प्रोग्राम इन टिनी जो वरी प्रोग्राम रखिणो हिन दफ़े। असां भी रिक्वेस्ट दादाजी पुछाड़ी याद में थिएटर फेस्टिवल रिक्वेस्ट मेरी श्रीमती अनीता जी, उन्हनि खे मां नींद ॾींदसि त अॻिते ईंदा, असां हुननि जो सम्मान कंदासीं। प्लीज़ जोरदार ताड़ी थी वञनि भाई। सम्झो असां दादा जो ई सम्मान कयूं था, उन्हनि जे वंश जो सम्मान कयूं था। जी मैम उबरी सनड़ो कन्या उबरी गज तुम्हें नाहे पेशानी प्रिय। वाकई जेका दीदी में रोशनी आहे, जेका हुन में रोशनी आहे, वो शायद चन्न में भी ना आहे। तो जोरदार ताड़ी थी वञे खुशी बि न शिकवे। असांजा सीनियर अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, अॼु असां ॿई संस्थाऊं गॾिजी करे जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं, उनजा प्रेसिडेंट शंभू जयसिंघानी ऐं दिल्ली सिंधी एकेडमी जा सेक्रेटरी डॉक्टर रमेश जीए शाह सचल सामी जी ॿोली, सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम माली तरफ़ां सभिनीनि खे सिंधियत ऐं नए साल त गुज़री चुको आहे, पर मेला अञा ताईं हलनि था ऐं सिंधी ॿोलीअ जे तस्लीमी ॾींहं जो असीं वाधायूं था। दिल्ली जे टिनि शख़्सियतुनि, बैनर में तव्हां नाला ॾिसंदा, सभ खां इहे त असां नारायण शाम ते हिकिड़ो प्रोग्राम करे चुका आहियूं वॾा सीनियर, ऐं छड़ो सिर्फ़ु नारायण शाम ते दिल्ली एकेडमी बि कयो ऐं माली तरफ़ां बि कयो वियो। त उन्हनि ते असां कयोसीं, अॼु उन्हनि खे बि यादि कयूं था। उन्हनि जी शाइरी खां सवाइ त असां अॻिते वधी नथा सघूं। अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे, अञा आहे असांजी दुनिया अंधारी, अञा रोशनी ॾे। त असांखे फ़ख़ुरु आहे ऐं मूंखे इहो लॻो त कमी महसूसु थी त हेॾा सीनियर राइटर उन्हनि जे बारे में असां अॼु ॾींहं ताईं एॾो इज़हार या उन्हनि जे बारे में असां न करे सघा आहियूं। त छो न ही सिंधी ॿोलीअ जे तस्लीमी ॾींहं वारो प्रोग्राम असां जीवन गुरसाणी, हेमराज नागवाणी, लक्ष्मण भाटिया, कोमल खे जेको आहे डेडिकेट कयूं। टिन्हिनि सां मां इहो चवंदसि मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो। जीवन गुरसाणी जी मूंखे हिकु ॻाल्हि यादि थी अचे, खिल थी अचे त चवंदो तूं ब्राह्मणी आहीं। मां चयो अच्छा, त पोइ गुरु ब्राह्मण करे पूॼो मूंखे विर्त विर्त कराईंदा कयो, जेको आहे खिलंदा हुआ ऐं रेडियो ते ईंदा कमेंट्री कंदा हुआ। लक्ष्मण भाटिया बि कमेंट्री कंदो, जीवन गुरसाणी बि। टई ॼणा जेके आहिनि उन्हनि सां कमु करण जो साथ ऐं सहकार मिलियो। तमामु इंटेलिजेंट ऐं तमामु निवृत ऐं न्याज़ वारा। अॼु असांजो उहो झुकाव आहे ई कान को जेको मां हुननि टिनि शख़्सियतुनि में ॾिठो। मूंखे फ़ख़ुरु आहे त अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं उन्हनि खे ही श्रद्धा जा गुल अॼु यादि करे उन्हनि जो पुर्यो वॾो आहे। असां घणो कुझु उन्हनि जे बारे में त नथा चई सघूं, हिकु हिकु ते जेके आहिनि से दस्तावेज़ निकिरणु घुरिजनि। लक्ष्मण भाटिया ते उहो जेको आहे एकेडमी सां बि जुड़ियल आहे। इन खां अलावा जेको आहे सो रेडियो सां हा, टाइम्स ऑफ इंडिया सां बि हा, एडिटर हा। त उन्हनि सां हमेशह वेझो कॾहिं जहिड़ो कॾहिं ॿियो लक्ष्मण भाटिया पंहिंजी ॻाल्हि कंदो, मां पंहिंजी ॻाल्हि कंदी हुयसि। त इहो सिलसिलो जेको ख़ुशगवार, मां इहो चवंदसि सुहिणो सुठो, दिलि में नफ़रतूं न हुयूं, पर पुठ जी जेका ॻाल्हि कान हुई, घटि वधाई कंहिंजे बारे में ॻाल्हाइण जी, जेको हूंदो असां साम्हूं इज़हार कंदा हुआसीं। केतिरा सिंधू कला संगम जा तव्हांखे यादि हूंदो, मां उन्हनि जा ऑफिशियल कवरेज रेडियो तरफ़ां करे ऐं ब्रॉडकास्ट कया, हिंद सिंध विलायत में उहे पहुचाया। जीवन गुरसाणी जेको आहे सो तमामु सुहिणो जेको आहे मंच लाजपत नगर में थींदा, वॾनि वॾनि ऑडिटोरियम में वॾा सम्मेलन बि थिया।
हा ऑल ओवर इंडिया ऑल ओवर इंडिया कंदा हुआ त अहिड़ियूं वॾियूं शख़्सियतूं असां अॼु ॾींहं ताईं उन्हनि ते न कयो। मां शंभू जयसिंघाणी जा थोरा मञींदड़ त हिकदमि मूंखे चयो तूं दिल्लीअ में करे छो नथी, ॿाहिरि प्रोग्राम थियनि था त मां चयो अगरि तव्हां चओ था त दिल्लीअ में हिननि 3 शख़्सियतुनि खे, छो जो दिल्ली जे जेके शख़्सियतूं आहिनि असां अॼु सोशल मीडिया जेका आहे उन ते जेको ॻाल्हियूं हलनि थियूं उनजे पुठियां भॼ भॼा लॻी पई आहे। हीअ अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन कॾहिं न तस्वीरूं कढाइण में या पब्लिसिटी वठण में या कुझु अहिड़े तरीक़े सां कयो। अॼु सिंधी ॿोलीअ जो तस्लीमी ॾींहुं आहे ऐं उन जे सिलसिले में मां इहो अर्ज़ु कंदसि त असांखे घुरिजे त घरनि में सिंधी ॻाल्हायूं ऐं वक़्तु गुज़रण सां जेको आहे सो असांजी ॿोली ॾींहों ॾींहुं पुठिते वञी रही आहे त असां इहो कयूं। फंक्शन ते बि जेको आहे मां ॾिठा आहिनि त उते सिंधीअ में घटि ॻाल्हायो वेंदो आहे, अंग्रेज़ी में उर्दू में, ऐं असां वटि 3 तबिका आहिनि। हिकिड़ो मंदरनि सां वाबस्ता तबिको आहे, हिकिड़ो मिडिल क्लास साहित्य ॿिए सां जुड़ियल आहे ऐं हिकिड़ो हाई लेवल जी सोसाइटी आहे। त इहा जेको छिड़ विछड़ अलॻि आहे न, असां हिन प्रोग्राम में सिलेक्शन थींदी आहे वञूं या न वञूं, हुन में वञूं या न वञूं, त बराए महिरबानी अॼु ॿोलीअ वारे हिन ॾींहं ते अचो त पिणु कयूं त असां जिते बि सॾ में सॾु हूंदो भली असांखे शालू पाराइजनि न पाराइजनि पर पूरो जेको असां कयूं पंहिंजे। अॼु मां हिकदमि पंहिंजी वॾाई न कंदसि, दिल्लीअ में दादा जशन ईंदा हुआ, बिमला दतवाणी गोल्फ फिल्म ते अची टिकंदा हुआ, उन्हनि लिफ्ट बि लॻाई दादा जे लाइ। त मां दादा जा कई इंटरव्यू कया, हमेशह मूंखे उन्हनि जी आशीर्वाद मिली। अॼु मां हिन ते जेको आहियां सूफ़ी संतनि ऐं दादा जी आशीर्वाद बि मिली। मां हरिदेवी में असां दादा जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं कयूं। अहिड़ा पुरुष जेके महापुरुष साधू पीआई वासवाणी उन्हनि जो जेको सिंध वञण जे लाइ जेको दुख जो इज़हार कयो, मां हिते उहे नथियूं ॻाल्हियूं कयां, उन्हनि जे लाइ अमल रखणु घुरिजे ॻाल्हियूं जेके आहिनि ताकी आम ताईं असां पहुचूं। मां इहो चवंदसि त साधू वासवाणी मिशन खे शाबाश आहे सॼी दुनिया में। दिल्लीअ में मां हिननि खे कॾहिं ॻाल्हाया ॻाईंदे न ॾिठो आहे, न मंच ते न छा, चाहे बिमला हुजे ऐं इन खां अलावा मालिनी मथुराणी हुजे, दादी हुजे, उहा जेके दादा लखाणी हूंदा हुआ, मूं वटि तस्वीरूं आहिनि, उहे हिस्टोरिक रिकॉर्ड आहे। त उन्हनि जेको पूरो कयो असां मूंखे उन्हनि मां इंस्पायरेशन मिलंदी हुई। मां कॾहिं इहो न सम्झंदी हुअसि त हेॾो वॾो आस्थान आहे, हेॾो वॾो स्कूल आहे, मां मूंखे बराबरी जो दर्जो ऐं प्यार ऐं कुर्ब उहा मिलियो जेको आहे, त मां उन्हनि जी सेवा भावना खे सलाम कयां थी। ऐं असांजे हिकिड़े शाइर चयो आहे, हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे, हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे पंहिंजे ॿोलीअ खे विसारींदा वियासीं। हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे पंहिंजे ॿोलीअ खे विसारींदा वियासीं ऐं धीरे धीरे इहे मेल श्रद्धांजलि जो रूप अख़्तियार कंदा विया। असांजे विच मां हिकिड़ो बुज़ुर्ग वञे थो, हिकु सिंधी ॻाल्हाईंदड़ घटिजी थो वञे, त इहा असां हाणे इहो कोशिशि कयूं त जे हिकु वञे थो त 9 खे सिंधी ॻाल्हाइण लाइ तयारु कयूं। मां इहो चवंदसि त लक्ष्मण भाटिया जेको हूंदो हो, नसर में चाहे नज़्म में चाहे शाइरी में तमामु सुठो शाइर। उन्हनि जो जेके आहिनि भगवंती नावाणी ऐं ॿियनि फनकारनि जा त मूं रेडियो ते रिकॉर्डिंग कई, कॾहिं हुन सां अहिड़ी मुलाक़ात थींदी, ज़ुबा बंदि हूंदी मगर बात थींदी। ऐं मां हिकु ॻाल्हि पंहिंजी आख़िर में चई करे पूरी करणु चाहींदसि, छो जो असांजे विच में फनकार बि आहिनि ऐं 1 बजे खां अॼु जे मौक़े ते शाइरी बि पंहिंजी पेश कंदा जेके आयल आहिनि नौजवान, त उन्हनि सां मुंहिंजा ढेरा ॾाढा थींदा लक्ष्मण भाटिया सां हद खां वधीक। मां चवंदमि मुंहिंजा फीचर तयारु कर, म्यूज़िकल फीचर मां उन्हनि खां लिखाईंदी हुअसि। सी अर्जुन चयो, मां ही वॾो म्यूज़िक डायरेक्टर सभिनी नालो ॿुधो हूंदो, त मां सी अर्जुन खे बॉम्बे में फ़ोन कयो त हीउ जेको आहे सो तव्हां इन जो कंपोज़ करे म्यूज़िकल फीचर असांखे एक्सटर्नल सर्विस लाइ ठाराइजो। त हुन चयो न मां न कंदुसि, छो जो हुन फिल्म में कमु कनि था ॿिए मुंहिंजे दिलि वटां न आहे। मां हुनखे चयो तव्हांखे करिणो पवंदो। ऐं हुन यानी एॾो वॾो संगीतकार उन ॻाल्हि खे मान ॾेई करे लक्ष्मण भाटिया जो जेको आहे उहो सेमिनार में जेको म्यूज़िकल फीचर हो, ही जमहूरी निज़ाम
नीले आकाश ते ऊंचे कैलाश ते नई नई रोशनी तो लाइ खणी आयो हीर जमूरी नज़ा मूंखे अॼु जो ताईं यादि आहिनि। ऐं त उहो मां फीचर जेको आहे म्यूज़िक डायरेक्टर जी अर्जुन खां करायो। ऐं असां आकाशवाणी जे पारां जेको आहे आख़िर में हिकु ॻाल्हि चई करे मां पूरो कंदसि त धेड़ो मुंहिंजो हिन सां कीअं थींदो लक्ष्मण भाटिया सां त मां ॾाढो सुठो संगीत रूप ठाहियोसीं। नेक्स्ट असांखे डायरेक्टर जे तरफ़ां आयो त सिंधी जो तव्हां कोई जेको आहे म्यूज़िकल फीचर आकाशवाणी जा अवार्ड थींदा हुन में तव्हां सभिनीनि भाषाउनि जा वञनि था सिंधी जो छो नथा ॾियो त मां उहो करे रिकॉर्डिंग डबिंग हिन खे चयो त तूं ॿुधे जाए। ऐं मूंखे बॉम्बे में मास्टर चंद्र नाइट जे लाइ फ्रेंड्स ऑफ ओवरसीज़ में अनाउंसमेंट लाइ सॼो मां ॻाल्हि कंदी आहियां त मूं वटि रिकॉर्ड मौजूदु आहे। ईअं न त माइक ते बीह करे मां चवां त मूं ही कमु कयो त हुननि चयो तोखे एयर टिकट ॾींदासीं मुरली निणाने बि हो ऐं उते जेको आहे तोखे मास्टर चंद्र जे अनाउंसमेंट सॼो प्रोग्राम तोखे संभालणो आहे। मां फ्लाइट में वियसि शाम जो कंप्यूटर बि करे ॿिए ॾींहुं असांखे आकाशवाणी में उहो जेको आहे फीचर मोकिलिणो। जॾहिं आयसि मां लक्ष्मण भाड़े ते ड्यूटी रखी वई त तूं ॿुधी जाए के कमु पेशियूं या साउंड जो हुजनि त मूंखे ॿुधाइजांइ। मां वापसि आयसि त हैरान थी वियसि उन में 2 टे जेके आहिनि साउंड जा प्रॉब्लम हुआ त मुंहिंजो तव्हां कमाल आहे। मां हितो अची करे राति जो अची करे स्टूडियो में वेही करे रिकॉर्डिंग डबिंग करे उहो पंहिंजो मोकिलियो त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि। ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे डॉक्टर रमेश लाल वेठा आहिनि मलकाणी साहब आहिनि उन्हनि सां कमु करण जो मौक़ो मिलियो ॾाढे अदब सां चवंदा हुआ। ऐं कॾहिं बि जेको आहे न पाण उथी करे चांहि जो कप हथ में असांखे ॾींदा हुआ त मूंखे अहिड़ो फ़ख़ुरु आहे त अहिड़े शख़्सियतुनि सां मां सभिनीनि खे जेको आहे यादि कंदे ऐं उन्हनि खे ऐड कयां थी त जेको उन्हनि जो इल्मु अदब आहे उनखे अॻिते वधाइण ऐं उहो पैगाम अॻिते पहुचाइण जी मां जे प्लेटफॉर्म था कयूं। तव्हां सभिनीनि जो साथ ऐं सहकार खां सवाइ इहो कमु नथो थी सघे। महिरबानी मोकिलाणी न आहे। ऐं शंभू जयसिंघाणी जा थोरा त वक़्तु सिराए करे आया आहिनि अची करे ख़ुशी थी उन्हनि खे त मां प्रोग्राम कयां थी मां ज़रूरु ईंदुसि त मोकिलाणी न आहे सदाईं गॾु। हाणे थोरो शायरी जो सिलसिलो शुरू कयूं त सभिनी खां पंहिंजी हेमराज नागवाणी इन्हनि जी जोड़ी अहिड़ी हली जो केतिरनि सालनि खां वठी ड्रामा ते नंबर 1 हुआसीं इंडिया जे अंदरि कई आया सभिनी चयो ही कंदासीं बॉम्बे में मां चयो हिकिड़ो दफ़ो बॉम्बे में जयसिंघाणी हलणो आहे मां चयो मां पाण ई कंदो उनजो सालो बॉम्बे में हो उन सहयोग सां उते बॉम्बे में बि फंक्शन करे आया पर करे आयासीं ॾाढो ढाको जमाए आयासीं इहे ॿिन्ही ॼणनि ॾाढो सुठे नमूने पंहिंजो प्रोग्राम ये 3 ॼणा हिकिड़े 3 मूर्ति हुई सम्झा ऐं मां त प्रेसिडेंट होसि शुरू खां फाउंडर मेंबर हुउसि हिन सिंधु कला संगम जो अॼु ताईं में मां प्रेसिडेंट आहियां पर हे असांजा वेठा आहिनि केरु टहलियाणी मोहन टहलियाणी इहो असांजो एक्टर हो नंढपण खां वठी साहित्य अकादमी जी राजधानी लिखी वेंदी हुई ऐं थिएटर जी दुनिया में बि नंबर 1 बिल्कुलु ईअं हाल ई खचाखच भरियल हूंदा हुया माण्हुनि जा पासिस जे लाइ फ़ोन ईंदा हुया ऐं तमामु सुठो माहौल हो। ऐं हिकु दफ़े त मां स्कूल में कमु कंदो हुउसि त दादा जीवन गुरसाणी वग़ैरह आया मुंहिंजी टीम ॿार सां हैरान थी रही फिल्म जी शूटिंग में बि है बच्चो ये टोपियूं बि पाए करे तमामु ज़बरदस्त पर्सनैलिटी हुई असांजे डायरेक्टर साहब मां सिर्फ़ु हिकु लाइन हेमराज नागवाणी जे लाइ इहो चवंदसि त ॾाढा सात्विक सुभाउ जा हुआ रहमीदा हुआ ऐं ॿियनि वांगुरु लक्ष्मण भाटी जी तबियत बि हुई तव्हां ॾिठी हुई ऐं उहो हुते मतिलबु काफ़ी सोशल बि हो ॿियो बि हो ॾाढो थका पियो पर हेमराज जीवन गुरसाणी जी वटि बि सुभाउ हूंदो हेमराज नागवाणी जेको हो सो तमामु संजीदा ऐं तमामु इज़त ॾींदड़ सभिनी खे जेको आहे
आवाज़ बि हुनजी पिच जेका हूंदी हुई सा भली हाई पिच ते कॾहिं हुन न ॻाल्हायो उन खां पोइ जेको आहे हुनजी धीउ जो हिकिड़ो हादसो थियो तंहिंखां पोइ हुनजो जी जुड़ी पियो असां सां गॾु कई ड्रामनि में मूंसां रेडियो में कमु कयो ऐं हिकु अंबनि ते जीअं हेमराज नागवाणी स्क्रिप्ट लिखी आहे पूरी उन्हनि जी तारीख़ असांजे सिंधी हिंदी जे लिस्ट में सभा खटा आया त भई अहिड़ो शानदार प्रोग्राम तव्हां पेश कयो त अॼु जे तरह असां उन्हनि खे मिस कयूं था उन्हनि जे कॉन्ट्रीब्यूशन ते जीवन गुरसाणी ते हेमराज नागवाणी ऐं लक्ष्मण पाटिल सभिनी खां पहिरें पंहिंजी शाइरा श्रीमती शालिनी सागर खे नींड ॾींदसि त उहा अची मंच ते पंहिंजी कविता पेश कंदा। असांजे स्कूल में मीना दीदी ऐं शालिनी सागर बि ईंदा हुया ॿारनि खे सिलेक्ट करे ऑल इंडिया रेडियो ते वठी वेंदा हुया त हिननि जे लाइ बि जोरदार तारीफ़ थींदी। महिरबानी ॿारनि जो मौक़ो आहे तव्हांखे ख़बर आहे त हाणे अञा चेटीचंड थी गुज़रियो सिंधी लैंग्वेज डे उहो बि 10 अप्रैल ते हो ऐं इंटरनेशनल वुमेन्स डे त टे अहिड़ा अहम जेके आहिनि से मौक़ा हुया जॾहिं असां अॼु ही प्रोग्राम उन्हनि टिनी मौक़नि ते ऐं दिल्लीअ जी त्रिमूर्ति लक्ष्मण भाटिया कोमल हेमराज नागवाणी ऐं जीवन गुरसाणी अॼु जो ही प्रोग्राम उन्हनि खे समर्पित कयो आहे सभा ऐं मारवी संस्था ॿिन्ही मिली करे ही प्रोग्राम अॼु जो आयोजित कयो आहे तंहिंजी तरफ़ खां दिलि जे गहराइनि सां मुबारकूं तव्हांखे। वीना जो चवणु हो कि कविता ॿुधाए त हाणे कविता मां इहे चवंदसि त रिज़र्वेशन जो बिल तव्हांखे ख़बर आहे कि 96 में रिज़र्वेशन जो बिल जेको आहे सो पहिरियों दफ़ो विधो वियो हो पार्लियामेंट में जेको अॼु ॾींहं ताईं पास ई न थियो आहे ऐं मूंखे नथो लॻे कि असांजे हूंदे को इहो बिल पास न थींदो त उन दर्द ते मुंहिंजी हिकु कविता लिखियलु आहे। इन कविता खां पोइ मां कुझु पंहिंजूं यादगिरियूं इन्हनि त्रिमूर्ति जे लाइ बि लिखियूं आहिनि त मां इजाज़त वठंदसि मंच खां कि उनजी बि मूंखे इजाज़त मिले त 2 मिंट मां हुन में छो जो मां मुख़्तसिर में हिन पंहिंजी कविता जो हिकिड़ो बंदि रुगो तव्हांजे अॻियां पेश थी कयां। मां भेण मां धीउ मां भेण मां धीउ माई जननी मूं तोखे जनम ॾिनो आहे मां भेण मां धीउ माई जननी मूं तोखे जनम ॾिनो आहे तूं छा मूंखे ॾींदे तूं छा मूंखे ॾींदे आदि जुगाद खां मूं तो लाइ कयो आहे आईंदा बि कंदी रहंदसि तूं त ख़ुदि मुंहिंजे प्यार मुंहिंजी करुणा मुंहिंजे धन जो कर्ज़दार आहीं। ही जेका मेजॉरिटी पार्लियामेंट में आहे उहा मेल मेंबर्स जी आहे त उहे असांखे छा रिज़र्वेशन असां त शुरू खां वठी औरतूं जेके आहिनि चाहे माउ जे रूप में भेण जे रूप में धीअ जे रूप में जीवन साथी जे रूप में हमेशह उन्हनि जो साथ ॾिनो आहे। ऐं हाणे मां कुझु पंहिंजूं यादगिरियूं जेको आहे सो हिते पेश कंदसि। मारवी संस्था जी जॾहिं ॻाल्हि थी रही आहे पहिरीं त मां इहो चवंदसि कि 1998 में इंडिया गेट ते जेका अमर जवान ज्योति आहे उते पीस रैली मारवी कढी हुई। विमला दत्वाणी जी बि असां सां गॾु हुन में तमामु घणो उन्हनि जो साथ ऐं सहकार हुयो त 98 में न सिर्फ़ु दिल्ली जा कुझु वर्ग शख़्सियतूं हुयूं पर दिल्लीअ खां ॿाहिरि जूं शख़्सियतूं बि आयूं हुयूं जंहिंजो तव्हां यूट्यूब ते बि मुंहिंजे ख़्याल में लिंक मारवी तरफ़ां विधल आहे नओं न्यापो प्रोग्राम में त उहो बि ॾिसंदा ऐं उनजो मज़ो माणींदा। हींअर ॾात न आहे ज़ात जो वहे सो लहे ही टिनिनि शख़्सियतुनि जेको कमु कयो उन्हनि जी का मतिलबु असीं उनजी वाखाण कयूं त सिज खे ॾीओ ॾेखारण जे बराबरि आहे पर मुख़्तसिर में मां हिकु मिंट हिकु शख़्सियत जे बारे में पंहिंजा वीचार पेश कंदसि। सिंधी भेनरुनि जी सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी संस्था खे जस आहे जो हुन दिल्लीअ जे 3 वर्ग शख़्सियतुनि खे अॼु जो ही प्रोग्राम समर्पित कयो आहे ऐं इन सां गॾु ई सभा जा बि थोरा आहियूं जो सभा बि हिन सुठे कम में असांजो साथ ॾिनो आहे त महिरबानी सभा जी ते। त्रिमूर्ति लक्ष्मण भाटिया कोमल हेमराज नागवाणी ऐं जीवन गुरसाणी। लक्ष्मण भाटिया कोमल लेखक शायर ऐं पत्रकार नाटक कलाकार अखबार टाइम्स ऑफ इंडिया जी कॉमर्स डेस्क सां जुड़ियल हुआ। शाइरी हुननि जो शौक़ु हो पर कुझु वक़्त ताईं हुननि नसर ते बि कलम आज़माई कई हुई।
कोमल ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस सां न सिर्फ़ हिकु टॉकर तौर ते जुड़ियल हो पर कमेंट्री प्रेस रिव्यू खे बि ट्रांसलेट ऐं ब्रॉडकास्ट कंदा हुआ। कोमल केतिरनि ई नाटकनि ऐं म्यूज़िकल फीचर में बि हिसो वरितो हो। लक्ष्मण भाटिया कोमल सिंधी सर्विस जे प्रोग्राम लाइ कुझु म्यूज़िकल फीचर ख़ासि तौर ते लिखिया हुआ। हिते हिकु ख़ासि प्रोग्राम जो मां ज़िक्र करणु चाहींदसि, रहिती रात जेको 26 जनवरी ते आहे, उन्हनि ते लक्ष्मण भाटिया कोमल जो हिकु बहितरीनु मां चवंदसि त म्यूज़िकल फीचर लिखियलु हो, ही निज़ाम जमूरी, ऐं इन जा गीत जा बंद बिना में तव्हांखे ॿुधाए चुकिया आहियूं, नीले आकाश तां ऊचे कैलाश तां तोलाए आई खणी ही निज़ाम जमूरी। त इहो जमूरी निज़ाम ते जेको ॿुधंदड़नि में काफ़ी मक़बूल हो। नए दौर जा लैला मजनू ऐं इन खां सवाइ उन में बि हुननि हिसो वरितो हो। हिकु मज़ाया नाटक हो। कोमल जी लिखियल हिकु ख़ासि फीचर जो हिते ज़िक्र करणु चाहींदसि, उन जो उनवान हो दो दो चनेसर। दो दो चनेसर हिकु हिस्टोरिकल कैरेक्टर तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, ऐं हिन में कोमल सां गॾु हेमराज नागवाणी जिन बि हुआ। उन्हनि हिन प्रोग्राम में नाटक में हुननि सां गॾु हिसो वरितो हो। हेमराज नागवाणी जे चेहरे ते हमेशा शांत भाव ऐं हल्की बुर्क संदसि शख्सियत लिकाए सां उनजी हिकु ख़ासियत हुई। मूं कॾहिं बि हुननि जे चेहरे ते तनाव कोन महसूसु कयो। सरकारी नौकरीअ सां गॾोगॾु नाटकनि जे लाइ ख़ासि दिलचस्पी हुई। हेम नागवाणी दमदार आवाज़ जो मालिक ऐं हिकु बहितरीनु कलाकार हो। हेम नागवाणी जे पावरफुल डायलॉग डिलीवरी अॼु बि असांजे कननि में गूंजे थी। जॾहिं स्टूडियो में दो दो चनेसर नाटक हलंदो हो त संदसि आवाज़ में डायलॉग ॿुधी लूंहं कांडारजी वेंदी हुई। एतिरा पावरफुल डायलॉग हुननि जा हूंदा हुआ। स्टेज जे नाटकनि में बि पंहिंजे एक्सप्रेशन ऐं डायलॉग डिलीवरीअ सां किरदारनि में जान फूके छॾींदा हुआ। चवंदा आहिनि, कंहिं बि नाटक जी हिदायतकारी ऐं कलाकार खे उभारण में डायरेक्टर जो वॾो रोल रहंदो आहे। मुंहिंजी जेका आहे सा मुराद सम्झी विया हूंदा त हिन टी शख़्सियत जंहिंखे जो मां हाणे ज़िक्र करण वारी आहियां उहो आहे जीवन गुरसहाणी। कोमल ऐं हेम नागवाणीअ वांगुरु हिननि जो बि ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस सां न सिर्फ़ु हिकु टॉकर तौर ते जुड़ियल हुआ पर कमेंट्री ऐं प्रेस रिव्यू हर आर्तवार ऐं मोकल वारे ॾींहं ते कंदा हुआ। जीवन गुरसाणी खे नाटकनि जी हिदायतकारीअ जो तमामु सुठो ऐं पख्तो पुख्तो जेको आहे सो डायरेक्टर मञियो वेंदो हो। काफ़ी कामयाब स्टेज जे नाटकनि खे दर्शकनि अॻियां पेश करे हुननि ख़ूब दाद हासिल कयो। जीवन गुरसाणी प्राइवेट कंपनी में नौकरी करण सां गॾोगॾु नाटकनि में किरदारनि मार्फत कुदरत जा रंग सभु भरे छॾींदा हुआ। इहो हुननि जो नाटकनि जे लाइ शौक़ु ऐं प्रेम हो, दिलचस्पी हुई ऐं हुननि खे माहिरियत हुई। कोमल नागवाणी ऐं गुरसहाणी इन्हनि टिनिनि खे हिकिड़ो शौक़ु ई हुयो जंहिं हिननि खे नाटक तरफ़ माइल कयो ऐं इहा त्रिमूर्ति गॾिजी करे हिननि घणो कुझु असांखे ॾिनो। हिननि टिनी शख़्सियतुनि जे नाटक लाइ शौक़ु ऐं जुनून खे ई हुननि जंहिं उन मुश्किल वक़्त में जॾहिं माण्हुनि वटि मेट्रो ऐं गाॾियुनि जी सहूलियत कान हुई, जेके DTC जूं बसिस हूंदियूं हुयूं उन्हनि में हू सफ़र करे ईंदा हुआ त उन्हनि में ईंदा हुआ ऐं सरकारी काई माली मदद एॾी कान मिलंदी आहे। अॼु असां वटि सिंधी अकेडमी हर हंध ते जेके बि प्रोग्राम थियनि था उन्हनि में माली मदद ॾेई वई आहे ऐं असांखे घणियूं सहूलियतूं आहिनि। पर मां हिते हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि, रिक्वेस्ट कंदसि सिंधी अकेडमी वारनि खे बि कि जेके प्रोग्रामनि जा विझनि था इहे कार्ड त उन्हनि खे महिरबानी करे चवनि कि सिंधी जे वाधारे जे लाइ आहे त उनखे सिंधीअ में ज़रूरु लिखो। अंग्रेज़ी हिंदी में बि लिखो, कंहिं ॿी ॿोली सां असांखे कोई गुरेज़ कान्हे, पर दुख थींदो आहे जॾहिं सिंधी ॿोली जो कोई इन्विटेशन ईंदो आहे या उहो लिखियलु हूंदो आहे हिंदी ऐं अंग्रेज़ी में त कंहिंजी बि मदद वठी सघनि था। कोई हाणे सिखिया आहियूं शाली दीदी ऐं तव्हां असांजा गुरू रहिया आहियो। त मां हमेशह औरतुनि जी ॻाल्हि कंदी आहियां। औरतुनि जे लाइ मतिलबु हिकु थिन लाइन ॾाढी असांजी आहे ईगो और सेल्फ कॉन्फिडेंस में, हा न? पर असांजे सेल्फ कॉन्फिडेंस खे हमेशह ईगो सम्झो वेंदो
त महिरबानी करे उहो न सम्झियो वञे। मां इन्हनि ॻाल्हियुनि ते ई थोरी पंहिंजी कविता पेश कंदसि। पहिरीं शाह साहिब जो पाण सुञाणण बग़ैर हक़ जी वाट न मिले, पाण सुञाणण बग़ैर हक़ जी वाट न मिले, दिलि जो दर खोले छॾ त सचाई अची मिले। त असां सचाईअ खे ॾिसो। ऐं हिंदी जे हिकु शाइर बि सही चयो आहे, जब वो हंसती है अपने हक के आसमान में, जब वो हंसती है अपने हक के आसमान में, तो रोशनी फैलती है पूरे जहान में। वो औरत सिर्फ एक नाम नहीं, एक क्रांति है, स्वाभिमान की सबसे सुंदर पहचान है, साक्षात शांति है। हाणे पंहिंजी कविता। औरत रुगो नालो नाहे, औरत रुगो नालो न आहे, हिकु अहसास आहे, हिकु दुनिया आहे, जंहिंजी अखियुनि में ख्वाबनि जो आकाश ऐं दिलि में हिमत जो समुंड आहे। हूअ रुगो घर जी दीवारुनि में बंदि पाछो न आहे, हूअ रुगो घर जी बंदि दीवारुनि में पाछो न आहे, हूअ कंहिंजे रहण या एहसान जी मोहताज न आहे, जंहिं दर्द खे बि मुल्क में मटे छॾे, उहा हिकु औरत ई आहे। अॼु जी औरत कमज़ोर न आहे, उहा पंहिंजी सुञाणप पाण आहे, हुआ कलम आहे, आवाज़ आहे, हुआ इनकलाब जो आगाज़ आहे। महिरबानी। माउ कॾहिं नथी चाहे उहा सिर्फ़ माउ हुजे, माउ कॾहिं नथी चाहे उहा सिर्फ़ माउ हुजे, हुनखे बि हर कंहिं वांगुरु बराबर जो अधिकार आहे, प्यार, गुस्सो ऐं नाराज़ थी। माउ कॾहिं नथी चाहे उहा सिर्फ़ माउ हुजे, हुनखे बि हर कंहिं वांगुरु बराबर जो अधिकार मिले, प्यार, गुस्सो ऐं नाराज़ थियण जो, तवे तां लथल गरम गरम भूसरी खाइण। इन लाइ माउ कॾहिं नथी चाहे उहा सिर्फ़ माउ हुजे। ॿियनि जे ग़लतियुनि जी माफ़ी घुरंदे घुरंदे, ॿियनि जे ग़लतियुनि जी माफ़ी घुरंदे घुरंदे उहा पंहिंजे हिसे जूं ग़लतियूं करण ई भुलिजी वई। इन लाइ माउ कॾहिं नथी चाहे उहा सिर्फ़ माउ हुजे। उनखे अॼु ताईं ख़बर न आहे, उनखे अॼु ताईं ख़बर न आहे त उनखे भॻवान जो दर्जो मिलियो आहे। भॻवान खे त हर जॻह ते ॾिसी नथो सघिजे, माउ त हमेशा ॾिसजे थी न, माउ त हमेशा ॾिसजे थी न। मैं हिकिड़ी ॿी कविता आहे, नंढड़ी आहे, माइक में नाइज़ आहे शायद, या हैंड माइक ऑन ॾियो। कविता जो उनवान आहे, जेको बचियो आहे उहो सूर आहे। दादा जन ॿुधाईंदा हुआ त ठटे में असांजी पोख मींहं वांगुरु फैलंदी हुई। दादा जन ॿुधाईंदा हुआ त ठटे में असांजी पोख मींहं वांगुरु फैलंदी हुई। ऐं मां सोचींदो आहियां, एतिरी ज़मीन वारो माण्हू बग़ैर ज़मीन खे कीअं थो जीए। पर असां ॿिन्हीअ खे ख़बर हुई त विरहांगे में माण्हू पंहिंजो घर नथो विञाए, विरहांगे में माण्हू पंहिंजो घर नथो विञाए, माण्हू रुगो पंहिंजो घर नथो विञाए, पहिरियों पंहिंजे पाण खे खसे थो, तंहिंखां पोइ पंहिंजो सब्र विञाए थो। अॼु मां जॾहिं ॾिसंदो आहियां मुंहिंजी जीजल, अॼु मां जॾहिं ॾिसंदो आहियां मुंहिंजी जीजल जॾहिं बासण मलींदी आहे ऐं बाबा जॾहिं बग़ैर शिकायत जा चुप रहंदा आहिनि, तॾहिं बाबा जी चुपीअ सां उहो दादा जो विरहांगो वरी मुंहिंजे घर में महसूस थिए। दादा अञा हयात कोन, पर सच अञा मौजूद आहे। जेको बचियो आहे सूर आहे, उहो ई सूर अॻिते वधियो आहे। दादा जन ॿुधाईंदा हुआ त ठटे में असांजी पोख मींहं वांगुरु फैलंदी। जय श्री झूलेलाल। धन्यवाद।